असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे निशान ते लाज़मी क्लिक कयो ताकि असांजूं नातूं तव्हांखे बर वक्त मिली सघनि। पंहिंजी राय खां आगाह कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीना लमा आतैतुकुम मिन किताबिम व हिकमतिन सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नाह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश्शाहिदीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश्शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल मुतमइन्नीन वल मूक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। सुभान अल्लाह। हजरत भटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैहि जिज़ात बाबरकात इरशाद तो फरमाए तवे ही तू न विसार मता तू बिन वने विसरी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वे ही तू न विसार मता तू बिन वने विसरी। लहो उन्हन जी सारा जेके सारन तोखे साहसां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। निहायत वाजिबुल एहतराम बिरादरान इस्लाम, मां पंहिंजे तरफां पंहिंजे दोस्तन मेहरबानन आशिक़े रसूलन मोहम्मद शरीफ गोठ हकड़न साहिबन के महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे जशन ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मल्हाइण ते मुबारकबाद पेश तो करियां। अल्लाह तबारक व तआला जल्ल मजदुहु महबूब जे मीलाद जे सदके में समाजे माल में रिज़्क़ में बचड़न में रहमतूं बरकतूं फरमाई। अल्लाह तबारक व तआला तमाम सारी जमायत के महबूब जे मीलाद में
बिनी जहानन जो भलायूं नसीब फरमाए। आमीन अल्लाहुम्मा आमीन। हाने मां तवा के अग में इहो अर्ज करे वञा त महबूब अलैहिस्सलात वस्सलाम जा उम्मती कलमे पढ़ाइण वारा पढ़ण वारा अल्लाह साईं जे क़ुरान के पढ़ण वारा असांजो अल्लाह हिकु रसूल हिकु क़ुरान हिकु काबो हिकु। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पर अगते हली हिनिया महबूब जे उम्मत में फिरका थी विया। हिकड़ा महबूब अलैहिस्सलात वस्सलाम जे मीलाद मल्हाइण में रात ॾींहुं खुश, ॿियो तबको ना खुश। हाउ जी मुंहिंजा आखिरकार इन ॻाल्हि खे हल कीअं कजे, पर इहो हल थी न सघंदो छो त ज़िद जो को इलाज कोन्हे। शैतान वॾे इल्म वारो हो, सभिनी मलाइकनि जो उस्ताद हो। 6 लख वरह इबादत कई है। पो अल्लाह रब्बुल आलमीन फरमाइस त आदम के सजदो कर। ॿियनि मलाइकनि सभिनी सजदो कयो, हे सीट जी बीही रहियो। अल्लाह रब्बुल आलमीन जो इनकार कई। रब्बुल आलमीन लानती करे मरदूद करे इनके जन्नत मां कढी छॾियो। पो पिशेमान त ॾाढो थियो। पो जॾहिं मदीने वारे साईं जो मीलाद विलादत थी ही त अल्लाह ताला हर जहान में पांजन के परावन के सजनन के दुश्मनन के अल्लाह रब्बुल आलमीन पुत्र ॾिना महबूब जे खुशी में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। धीउ कंहिंखे खुदा न ॾिनी ही। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जो त जंहिं वक़्त में महबूब जी विलादत थी ताने अम्मा आमना सानी थी फरमाए त मां पंहिंजे मिसकीनी गरीबी हालत 4 सेर गुड़ जा वठी रखिया त जेडी मल मुखे पुनल पुट अल्लाह ॾींदो त मां उन्हीअ जे ख़ुशीअ में गुड़ विरहाईंदसि। सुभान अल्लाह। ऐं अॻे विरहाइबो बि गुड़ हो। हाणे त मॉडर्न दौर थी विया, गुड़ जो तो वेचारे जो को नालो ही कोन थो वठे। हाणे जे गुड़ ॿाहिरों मुड़ुस वठी थो अचे त घर जा माण्हू सभु कावड़िया वञनि। हे वरी छा कयो थी, हेॾा हेॾा लड्डू वठी अचो न लड्डू। हाणे न ॻाल्हाईंदा जी मुंहिंजी। हणी ग़रीब जा पासाई भञी विधा अथनि। मां पंहिंजे दिल में इरादो कयो त मां इहो 4 सेर गुड़ विरहाया त मूंखे कुदरती आवाज आयो त आमिना अल्लाह तो चवे त मां खुदा जे सारी खुदाई में मिठाई विरहानी आ। जे ताकत अथई त विरहाए, न त पो ये गुड़ जा 5 सेर पंहिंजा हथी का करे रखो। अल्लाह तो चवे त महबूब जे विलादत जी खुशीअ में मां रब पाण मिठाई विरहाई तुसे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मरहबा मरहबा। पो महबूब जी अमर थी फरमाए त मां अर्ज कंदमि मुंहिंजा साईं मुंहिंजा हाल अखों तूं वाक़ुफ़ आ।
जेकॾहिं तू मिठाई विरहाए त जी बिस्मिल्लाह है वो अल्लाह ताला जिब्रील के फरमायो त मिठाई मां एड़ी विराईंदुसि जो मखलूक क़यामत ताईं एड़ी विरहाए न सके। हिय मखलूक है, मां खालिक आहियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो मिठाई अल्लाह ताला इया आई त कद अज़नल्लाहु फी दिल कसनते अन यहमिलना निसाउद दुनिया ज़ुकूरन किरामतल मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो त हिन साल जेके भी औरतूं हमल सां हिन पेट वारियूं हिन मां मोहम्मद जे मिठाई में सभिनी खे पुट ॾिना। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मरहबा। शैतान खे ॾिनियूं ख़ुदा बस सदाऊं घणियूं हिकु लानती करे जन्नत मां कढी छॾियईंसि ऐं ॿियो हिकिड़ो मलाइक मुक़ररु करे छॾियो हुस अल्लाह साईं। सुबुह जो सिज कनी कढे वो मलाइक अचे शैतान के कन खां वठी ठका जो थप्पड़ कढे त 24 कलाक कन्नन मां ज़ौकाट न वेंदास। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो जेडी मल जो हिन ॾिठो त अज मालिक जी रहमत पांजे महबूब जे मिलाद जे खुशीअ में वंड पई थी विरहाए छो न मां भी वठा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मरहबा। रब के अर्ज कई मौला सजी दुनिया के वंड ॾिनई मां रहजी विस मांखे भी मेहरबानी कर पांजे महबूब जे खुशीअ में वंड दे। अल्लाह ताला फरमायुसि ठीक आ आयो आ जेका या थप्पड़ तो के क़यामत ताईं लगणी हुई सा मोहम्मद जे खुशी ऐं विलादत में माफ करे छड़ी माए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे बाकी रहियो मसालो ता अल्लाह ताला कावड़ेला पो रूहुल बयान में बुजुर्ग ही हक गाल लिखी आ त जॾहिं नूह अलैहि सलाम जो बेड़ो 6 महीनन खां पो जबल जूतीअ ते वञी आराम वरतो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वॾो खुदा जो अज़ाब हो तहां रुगो ज़बानी ॿुधो बा पर बयान थींदो त वार उभा थींदव। बहरहाल शैतान आयो नूह अलैहि सलाम वटि साईं मां भी हिकिड़ो अर्ज़ु खणी आयो आहियां तोॾे। नूह अलैहि सलाम चयुसि त चओ चई त मांखे रब परचाए ॾे। वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे ॻाल्हि ॿुधो इन में वॾो ईमान अफरोज हिकिड़ो नुक्तो वा त शैतान जहिड़ो ज़ालिम नबीअ वटि आयो त मांखे रब परचाए ॾे माना नबीअ जो वसीलो अचे वरतई। जेकॾहिं को कलमे पढ़ण वारो चवे त मांखे नबीअ जे वसीले जी ज़रूरत नाहे मां डायरेक्ट ख़ुदा जे ज़ात खां वठंदुसि पोइ शैतान न पियो वञे पाण। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान। मरहबा, मरहबा। पोइ शैतान वञे नबीअ जो वसीलो वठे तव्हां त शैतान खां बि चढ़ी वियो। बस मां हाणे घणो पिशेमान थियो आहियां मेहरबानी करे रब खे चओ मासां परचे मांखे माफ़ी ॾे। सुभान अल्लाह। नूह अलैहि सलाम चयुसि ठीक आ वेह चमांसि थो मौला हे आयो वा
मेहरबानी करें त अल्लाह ताला वही कयो नूह अलैहिस्सलाम दे त तू चमे थो मां छडी दो मास पर हिक शर्त सा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं केड़ो खुदा फरमाए ताने चवाए मां तो बुधाए से पोजे कबूल करे वायदो वा मां ठाह कयास सुभान अल्लाह पर जदो मास सुभान अल्लाह जैसे केड़ो शर्ता अल्लाह ताला नूह अलैहिस्सलाम के फरमायो त शैतान के चो त हाने भी वञ आदम अलैहिस्सलाम जे कब्र के सजदो करे मां छडियो मास। बई हथ मथे करे जो सुभान अल्लाह मरहबा मरहबा नुक्तो आ सही मरहबा जे यार वारो कर कम ठाए दिनो थमाए कम ठाए दिनो थमा भेणा हाने वारो कर चई किया चई बस अल्लाह साईं तो चवे त चवे से तरगो आदम अलैहिस्सलाम जे कब्र के सजदो करे मां बख्शो मास। त शैतान छा चयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नूह जी चई मां जेरे कई सजदो न कयो त मां मोए के सजदो किए थो कया ओ इयो थी शैतान वारो जिद यो शैतान वारो जिद जे सीने में अचे वियो असा लख वाइज कयूं हुन के को असर न थींदो। बाकी हिकड़ी गाल आहे जे कने को खुदा जो वली कामिल आहे और उन्हीं जो को निगाह जो डंग लगी पिसे त पो फत कंदो कदमन में भी इंदो पांजा मजहब भी मटाइंदो मसलक भी मटाइंदो। बाकी असा जे वाइजन ते त अन्या चिड़े तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वरी हिनन के मगाज में गाल विझी वेंदा हने त नूह अलैहिस्सलाम नबिया ओ रब के दुआ कयई मुझो अहला मुझो पुत्रा मुझो नूर चश्मा इयो मां के बचाए दे खुदा चुस्त इयो तुझे अहल में नाहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐ इनिया जा कम जे कहन से पुछड़ा हन ताजे करे इनिया जे माखे तू नचो अरे जेका नबी जी दुआ पुट के बचाए न सगी कम न आयस तहा के वरी दुआ केड़ो असर कंदी बाबा सब कह के पंहिंजा अमल छॾाइनि अमल छॾाइनि अमल छॾाइनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अफसोस जड़ी गाल हा त इए वाइज करे वरी कुरान खणी त मथे ते रखने हे कुरान आदा सा सच आया ऐ कुरान खणंदो ई कूड़ो आ भाई बेशक सच वारी जका ज़बान हुंदी अमीन हुंदो फैसले जे करण वारो उही चवंदो पिया सब भली कुरान खणो पर हे शख्स रुगो ज़बान सा चवे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी सुभान अल्लाह। हाने बुधो चंगो थियो जो ज़हन में गाल अचे भई ये जिक्र में गालियों हुयूं तो मौजूद कोन आयत जो तर्जुमो करे उहे गालियों करनियूं हूं पर हाने माशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाने अचो तमा तमा के नबी नूह अलैहिस्सलाम जे पुत्र जा जेके अमल पुछड़ा हा उहे मां तमा के बुधाया हाय 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 पहरियो त तबलची भी हो नाचन गानन में भी हुयो काफरन सा भी गड हुयो
हर फेल उन्हीअ में हुयो पो अल्लाह ताला जेड़ी मल नबी अगे हुक्म कयो बेड़ो ठाए तैयार कयई जेके साईं जा असहाबी साथी मुरीद हा ढोर ढगड़ा सब उन्हीअ बेड़े में चाढ़ियई हाने ठई त पुट मुंहिंजो काफिरन दे आ छा कया रब के अर्ज कया ताने मेहरबानी कर मुझो पुट तो माखे बचाए दे ठीक है रब चुस्त इन्नहु अमलुन खैर सालिह इन्हीअ जा अमल खराब हन यो तुझे अहल माना है इन्हीअ जे लाए न चो हाने उहे जेके अमल खराब हस से बतो जेड़ी मल काफिलो तैयार थियो त नबी सगोरो सड तो करेस या बुनैयर कम अना सुभान अल्लाह वला तकुम मअल काफिरीन सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अबा ओ किनान चेंजियो चेड़े हेडे हलिया काफिरन दे न वन्यो काफिरन सा गड न पियो हेडे हलिया मुझे बेड़े में अचे चढ़ त बचंदे न त मरी वेंदे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह त पियू के जवाब दिनई काल सआवी इला जबली यासमुनी मिनल माए सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अबा मां तुझे बेड़े में न चढ़ंदो मां हे जबल रुसके दोवा ओ इन्हीअ जे चोटीअ ते चढ़ी वञी थो विया पाणीअ जे मां खे साह हवा जो हेॾे ईंदो जहिड़े ख़ुदा जो कानून आहे वाकई जेॾी महिल पाणी घणो थींदो वा त मथां ते पो चढ़ंदो वा अॻ में हेठां ते मार कंदो वा पर हे ख़ुदा जे ग़ज़ब ऐं कहर जो पाणी थई अॻ में मार ई मथां ते कंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ताजे करे हेडे आ चढ़ो चे मुझे बेड़े में चई नहीं दुस मां जबल जी पनाह वठंदुस जबल जो वसीलो वठंदुस इहो मांखे बचाईंदो चई जबल जो वसीलो न बचाईंदी नबीअ जो वसीलो बचाईंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मरहबा मरहबा वाकई थियो इए आयो खुदा जे कहर जो पानी किनान हलाक थी वियो अमल इहो खराब कयई जो नबीअ जो वसीलो न वरतई जे नबीअ जो वसीलो वठे हां नूह जे बेड़े में चढ़े हां त किनान बचे हां नबीअ जे वसीले जो मुनकिर बणियो तॾहिं मरी वियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो जेको हुन जो अमल खराब हो त उहो बि त माण्हुनि खे ॿुधायो न हई 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 सुभान अल्लाह सुभान कुछ कुरान जो आयतूं पढ़ो था कुछ छॾियो था हे मुसलमान है ये नबीअ जो वसीलो वठे हां त बचे हां बेशक उन वसीलो वरतो जबल जो पहाड़ीअ जो त मांखे इहो बचाईंदो नबीअ चुस्त इहो न बचाईंदी नबीअ जो वसीलो वठ सुभान अल्लाह सुभान मुझे बेड़े में चढ़ंदे अॻियां गुनाह माफ़ थी वेंदई ख़ुदा
तो के मंजिल मकसूद ते पहुंचाईंदो नबी जो वसीलो न वतई बुढ़ी मरी वियो इहो नूह अलैहिस्सलाम जे पुत्र जो खैर अमल सालिह हो है सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ताजे करे बेटा ई त अगे ई पिटना पिटे वियो केड़ा चई वियो त कुरान पढ़ी त पुरज न त चप न चोर चिब है कुरान पढ़ी त पुरज मना समझ सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान पढ़ी त पुरज न त चप न चोर चिब तोड़े ट्रोड़े ड्रिब तब पैर न लहंदे पिरिया जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान पैर अल्लाह न लहंदे पिरिया जो गंज थियो हाने आयत मुबारक जो तर्जुमो बुधो जेके मिलाद जा मुनकर हन ऐं हिकड़ा मिलाद जा इकरारी हन सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह वल मिन्ना आले सुन्नत जमात वारा जेको महबूब जो मिलाद मल्हाइन था शरई तरीके सां था मल्हाइन सुभान अल्लाह सुभान अल्लाह गैर शरई हुजे त तू असा जो गिरे पान पकड़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी जे मिलाद में नाच हुजन गाना हुजन तबला हुजन सुरंदा हुजन यकतारा हुजन चपड़ियूं हुजन सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह शराब कबाब हुजन है आ मुझा गैर शरई कम हुजन पो तू असा के चो हिते सजो शरीयत मुताबिक कम ऐलान थियो कुरान जी तिलावत थी हक महकड़े नातियूं पढ़ियूं हाफिज अब्दुल अजीज अभी नातियूं पढ़ियूं जुमन फकीर अभी नातियूं पढ़ियूं तमा असा सबनी बुधियूं हाने हिन वक्त में हाफिज अली अकबर नबी जो मिलाद तो पढ़े कलाक तकरीर करे पो दुआ खैर थींदी पो नंगर हलंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूब जे मिलाद जो जमायत खाईंदी खुशन जो इजहार कंदी झंडियूं लगियूं झंडा लगा सुभान अल्लाह बई हथ मथे करे जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह त ये झंडियों झंडा जगह ॾिसो था ये नबी जे विलादत वारी रात भी लॻराया खुदा सुभान अल्लाह सुभान महबूब जी मना थी चवे त रअयतुल जमाअत कद नज़लू मिन समाए व मअहुम सलासत अलामिन बाइसिन फरकजू अलमन अला ज़हरिल काबत व अलमन अला बैतिल मुक़द्दस व अलमन अला सतहिन दार महबूब जमड़ी थी चवे त वेठी अस पंहिंजे कखाणीअ झूपड़ीअ में आसमान खां नूरानी हिकड़ी जमायत ॾिठम त लहदी पई अचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं टे झंडा खयूं पई अचे है अच्छे रंग जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह केड़े रंग जा अच्छे रंग जा सफेद रंग जा हिकड़ो वनी बैतुल मुक़द्दस जे छत ते हयऊं बियो झंडो वचे काबतुल्लाह जे मथो छत ते हयऊं सुभान टियों झंडो अचे मां आमना जे घर जे मथो हयऊं सुभान अल्लाह मरहबा 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 इहो ई मिलाद है सुभान अल्लाह पुत्र जी शादी थी थई त लख रुपए जी तो डेकोरेशन कराए हाँ मुझा साईं बिल्कुल लकड़ियों झंडा बल्ब शादी मुबारक खाना आबादी आओ सुभान अल्लाह सुभान सुन्नत तोहर मुबारक आओ सुभान अल्लाह आयो हाँ मुझा साईं खुश आमदीद भली करे आया सज्जन भी आया दुश्मन भी आया है सुभान अल्लाह है छा न तो करे धी तो उतारे लखन रुपयन जो डाजो
खुदा तो चवेस त मां इन्हीअ तुंहिंजी दुनिया के फजूल खर्च के धूड़ में मिलाइण वारो आया। मां तुंहिंजे पुटनि जे खुशियुनि सां ॿधल न आहियां, तुंहिंजे धीउनि जे खुशियुनि सां ॿधल न आहियां। अड़े तो पंहिंजनि यारनि ऐं दोस्तनि जे मथां लख रुपया ख़र्च कया त उते कंहिंखां फतवा न पुछई, पर जॾहिं मुंहिंजे महबूब जे मीलाद में ख़र्च करण जो वारो आयो त बूथ पुछड़ो ही हराम चई। बूथ मोड़ी खुदा फरमायो त मूंखे तुंहिंजे पुटनि ऐं न्याणियुनि जूं खुशियूं न खपनि। जे मां रब खे राज़ी करणो अथव त दुनिया ख़र्च मुंहिंजे महबूब जे मीलाद में कयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मां तेस ताईं राज़ी न थींदुमि तुंहिंजे यारनि दोस्तनि सां ॿधल न आहियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान ऐं अल्लाह। खुदा ॾोरा पोइ ॾिनो आहे उन उम्मतीअ खे तड़े ज़ालिम तव्हांजा त 10 दोस्त आहिनि, 20 दोस्त आहिनि, मुंहिंजो इहो हिकिड़ो त पुनल आहे। सुभान अल्लाह। ॿई हथ मथे करे जो सुभान अल्लाह। मरहबा 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 साईं, मरहबा। हिननि क़ुरान इश्क सां न पढ़ियो आहे। हाणे हदीसूं पढ़ंदुसि 4-5 क़ुरान पाक जी आयत जंहिंमें तव्हांखे मां साबित करे थो ॾियां त अल्लाह ताला भी मीलाद मल्हायो आहे, खुद रसूल पाक भी मीलाद पंहिंजो मल्हायो आहे, ऐं असहाबनि भी नबी साईं जो मीलाद मल्हायो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मरहबा मरहबा। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। अल्लाह ताला फरमायो त इज़ अखज़ल्लाहु मीसाकन नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमतिन सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम लतुमिनुन बिही व लतनसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फशहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मरहबा मरहबा मरहबा। हाणे आयत मुबारक जो तर्जुमो ॿुधो त अल्लाह ताला कीअं थो महबूब जो मीलाद पढ़े। सदक ॿुधंदव तर्जुमो? जी मुजाज़। ऐं महबूब याद कर सुभान अल्लाह। जॾहिं अल्लाह तबारक व तआला नबियन सगोरन खां इन्ही ॻाल्हि जो पुख्तो मज़बूत वाइदो वरितो त जॾहिं मां तव्हांखे किताब ऐं हिकमत ॾियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हांखे किताब भी ॾियां, हिकमत भी ॾियां, नबूवत भी ॾियां, सुभान अल्लाह, उम्मत भी ॾियां। सुभान अल्लाह। पोए पोए तशरीफ फरमा थे तव्हां वटि वॾी अज़मतुन वारो रसूल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मरहबा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नबी जे मीलाद पढ़ण वारो खुदा है। मरहबा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॿुधण वारा नबी सगोरा आहिनि। सुभान अल्लाह। ऐं जंहिंजे मुतालिक मीलाद पढ़ियो थो वञे उहो सुहिणो महबूब मोहम्मद अरबी कुर्सीअ ते वेठो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
मरहबा मरहबा ऐ महबूबा जॾहिं अल्लाह ताला समूरन नबियन सगोरन खां इन्ही ॻाल्हि जो पुख्तो इरादो वरितो त जॾहिं मां तव्हांखे किताब भी दिया हिकमत भी दिया पोइ तशरीफ फरमा थे तव्हां वटि वॾी अज़मतुन वारो रसूल। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मरहबा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। त तव्हां इन ते ईमान आणिजो लतुमिनुन तव्हां इन्हीअ ते ईमान आणिजो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तव्हां उम्मती रसूल नबी हूंदो सुभान अल्लाह मरहबा वलतन सुरनह ऐं हिन जी मदद भी कजो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिन ते ईमान भी आणिजो हिन जी मदद भी कजो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। काल अकरर तुम छा तव्हां इकरार कयो व अखस्तुम अला ज़ालिकुम इसरी ऐं खयो तव्हां पंहिंजे मथे भारी ज़िम्मा। सुभान अल्लाह। कालू अकररना सभिनी नबियन सगोरन अर्ज़ कयो त असां इकरार कयो। ॻाल्हायो हाणे इकरार त नबियन कयो हिकु तुंहिंजो असांजो वाइदो इकरार न हो नबियन जो इकरार हो पर वाह मुंहिंजा महबूब रब पुख्तो ऐं वाइदो वरितो नबियन खां इकरार कयुव हा साईं तव्हां खयो पंहिंजे मथे ते इहो भारी ज़िम्मो हा साईं। ख़ुदा फरमायो त काल फशहदू हाणे हिक ॿिए ते शाहिद थियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिक ॿिए ते शाहिद थियो सभु नबी सगोरा हिक ॿिए जे मथां शाहिद बणिया। ख़ुदा तो चवे त काल अन मअकुम मिन शाहिदीन मां रब बि तव्हां सां गॾु शाहिद आहियां। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमा अहले सुन्नत। सुम्मा जाअकुम रसूलुन अल्लाह रब्बुल आलमीन महबूब जे तशरीफ आवरीअ जो जिक्र फरमायो। सुम्मा जाअकुम रसूलुन अल्लाह ताला महबूब जे तशरीफ आवरीअ जो जिक्र फरमायो। मालूम थियो त जिक्र मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की पहरी पहरी महफिल अंबिया किराम अलैहिमुस्सलाम है जंहिंमें जिक्र मिलाद करण वारो अल्लाह जी ज़ात आहे ऐं ॿुधण वारा सभु नबी सगोरा हुया। सुभान अल्लाह। सरकार जी आमद आका जी आमद रहबर जी आमद हुजूर जी आमद पुरनूर जी आमद। खुदा अकुल ॾेव कुरान खे पढ़ो समझो
जेके चवन था त असांखे मीलाद क़ुरान में ॾेखारियो इहो त मीलाद आहे हाणे एतिरियूं तमामु घणियूं आहिनि कद जाअकुम मिनल्लाहि नूर तहक़ीक़ आयो तव्हां ॾे अल्लाह जे तरफ़ां नूर इहो बि मीलाद आहे थोरो ॻाल्हायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला लाम भी ताकीद जो कद भी ताकीद जी खुदा फरमायो त यकीनन अल्लाह ताला जो मुसलमानन ते एहसान थियो सुभान अल्लाह जो उन्हनि में वॾे शान ऐं अज़मत वारो रसूल मोकिलियई इहो मिलाद न आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमा अहले सुन्नत इहो ई मिलाद आहे मिलाद मौलूद विलादत हिकिड़ो ई मफ़हूम आहे यानी कंहिंजे विलादत जो ज़िक्र करणु उन्हीअ जा अखलाक उन्हीअ जूं फज़ीलतूं उन्हनि जूं रहमतूं उन्हीअ जूं बरकतूं उन्हीअ जा कमालात उन्हीअ जा फ़ज़ाइल उन्हीअ जे सीरत खे बयान करणु इहो ई मिलाद आहे ॿियो छा आहे सुभान अल्लाह मरहबा हाणे मदीने वारे साईं पंहिंजो मिलाद पढ़ियो उहो ॿुधो सुभान अल्लाह जलस नासुन मिन असहाब रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यंतज़रून लहू नबी साईं जो सौट हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास जंहिं पहिरियों कुरान मजीद जो तफ़सीर लिखियो वा उहो तो चवे त असां मस्जिद नबवी में असहाबी पाण में कचहरी कयूं वेठा हुयासे पर यंतज़रून लहू इंतज़ार मदीने वारे साईं जो हुयो सुभान अल्लाह मरहबा इंतजार मदीने वारे साईं जो हुयो पो असा जो पान में असाबन कचहरी पे कैसे त को असाबी पियो चवे त आदम सफीउल्लाह है साईं हेडो मथो हेडो को पियो चवे त नूह नजीउल्लाह है को पियो चवे त इब्राहिम खलीलुल्लाह है को पियो चवे त मूसा कलीमुल्लाह है को पियो चवे त इस्माइल ज़बीहुल्लाह है को पियो चवे त ईसा रूहुल्लाह है अगन नबियन सगोरन जो वेठे जिक्र कयूं त मदीने जा साईं सुभान अल्लाह हेॾां जो पंहिंजे दौलत खाने तो निकिता त इहो असहाबन जो ज़िक्र ॿुधंदा पिया अचनि सुभान अल्लाह जेॾी महिल असहाबन जे झुरमुट में हसन हुसैन जो नानो पहुतो पाण फरमायूंसि त सौट सुभान अल्लाह कहिड़ियूं ॻाल्हियूं करे रहिया हुयो महबूबा कुर्बान वञा इंतज़ार त तव्हांजो हा मुंहिंजा सुभान अल्लाह हाणे तुंहिंजा असां बि कचहरी कयूं जो वेठा हा त अॻियां नबियनि जो पे ज़िक्र ख़ैर कयूं सुभान आदम सफ़ीउल्लाह नूह नजीउल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह मूसा कलीमुल्लाह ईसा रूहुल्लाह इहे वेठे पे चयूं त नबी साईं पंहिंजे दिलि में ख़्यालु कयो त शायद हिननि खे ख़बर नाहे त मां केरो आहियां सुभान अल्लाह ॿई हथ मथे करे चओ सुभान अल्लाह वाह मुंहिंजा हिननि खे अञा पतो न आहे त मां केरो आहियां पाण पाजन साहबन खे फरमायूं दाणे ॿुधो आदम सफ़ीउल्लाह भी सही आहे नूह नजीउल्लाह भी ठीक आहे इब्राहिम खलीलुल्लाह भी दुरुस्त आहे मूसा कलीमुल्लाह भी आहे ईसा रूहुल्लाह भी आहे इस्माइल ज़बीहुल्लाह भी आहे पर अल्लाह अना हबीबुल्लाह वला फखर व अना हामिल लिवाउल हम्द यौमल क़ियामत वला फखर व अना अव्वल मन युहर्रिक हलकल जन्नत वला फखर व अना अकरमुल अव्वलीन वल आखिरीन अल्लाह वला फखर व अना कायदुल मुरसलीन वला फखर व अना अकरम
इमामुल अव्वलीन वल आखिरीन अल्लाह वला फखरा व अना खातिमुन नबिय्यीन वला फखरा व अना अव्वलुन नास शाफिउन व मुशफ़्फ़उन वला फखरा। सुभान अल्लाह वाह मुझा साईं वाह सुभान अल्लाह मरहबा ए नबी साईं पांजो मिलाद पढ़ियो वाह सुभान अल्लाह हाय पांजो शान हुजूर पान बुधायो पान फरमायो तो खबरदार आदम सफीउल्लाह नूह नजीउल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह मूसा कलीमुल्लाह ईसा रूहुल्लाह इस्माइल ज़बीहुल्लाह सब सही हैं पर खबरदार बुधी चढ़ो मां अल्लाह जो हबीब आया पर एडे मर्तबे ते मां फख्र न थो कया आई मां कयामत जे दिहाड़े लिबाल हमद जो झंडो खणंदड़ हूंदुसि पर एडे मर्तबे ते मां फख्र न थो कया आई कयामत जे दिहाड़े पहरियो जन्नत जो दरवाजो जंजीर करो मां मोहम्मद खड़काई नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुझे लाए दरवाजो खोलियो वेंदो पर एडे मर्तबे ते मां फख्र न थो खया आई मां पहरियन में पोयन में अल्लाह वटे ज्यादा इज्जत वारो आया पर मां फख्र न थो कया आई मां सभनी नबियन जो पेशवा अगवान कायद आया पर एडे मर्तबे ते मां फख्र न थो कया साईं दा फरमान पिया तमा नबियन जे सिलसिले के बंद करने वारो आया पर एडे मर्तबे ते मां फख्र न थो कया आई मां पहरियो मानन जी शफाअत कंदड़ आया आई शफाअत कबूल कयल आया पर एडे मर्तबे ते मां फख्र न थो कया। सुभान अल्लाह रखेस कुरान मते दे तो यो मिलाद है या ना है। सुभान अल्लाह जेको महबूब पांजे ला फरमाए तो असा भी दे इए चमदाए हो तो हबीब ही फरमायो नबी ही फरमायो। सुभान अल्लाह मरहबा हां मुझा हाय इतने कदर जो नबी पाक अलैहिस्सलात व सलाम जी जात हिकड़े दफे असाबन जे हुजूम में झुरमुट में बैठा है न पान फरमायो न त अन इब्नुल अवातिक मिन बनी सलीम सुभान अल्लाह नबी असां फरमायो असाबन के त असाब मां बनी सलीम जे कबीले जे क्वारन बिन छोकिरन जो भी पुत्र आया। सुभान असहाबी हैरान थी गया। सुभान अल्लाह महबूब कुर्बान वञो तू बनी सलीम जे बिन कबीले जे बिन क्वारन छोकिरन जो पुत्र कीअं है पाण फरमायो त जेड़ी मल मुंहिंजी विलादत थी तो मुझे घर में आमना वटे बनी सलीम जे कबीले जू कुआरियूं छोकरियूं भी आयूं हूं जेड़ी मल जो मुझो हुस्न जमाल ॾिठो सुभान अल्लाह त मुझे अमर आमना के चयूं त आमना हिन पुट पंहिंजे खे तो खीर ॾिनो वा थन प्यारी थसी त मुझे अंबर उन्हनि छोकिरनि खे चयो त पुट अञा पहिरियातड़ी आया हाणे बचड़ो जाओ आहे दुआ कयो पिस्ताननि में थञ अचे त प्यारी दसे त उन्हनि औरतुनि मुंहिंजी अंबर आमना खे चयो त आमना जेकॾहिं जेसि ताईं तूं जन पिस्ताननि में थञ अचे तेसि ताईं तूं असांखे इजाज़त ॾे त तुंहिंजे इन्हीअ पुनल पुट खे असां खीर पियारियूं।
है तो मुझे अमर आमना चयन तो भली इजाजत थव प्यारियोस हाने उए हुयूं त कुआरियूं छोकरियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेडी मतलब जो मुझे अमर इजाजत दिनन त माखे चुंबड़ी वयूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह माखे उन्हनि बिनी छोकरन खणी पांजा चोला मथे कया पांजन पिस्तानन जे मथो मुंजा लब मुबारक रखियूं जेडी मल जो उन्हनि जे पिस्तानन जे मथो मुंजा लब लगा त कुआरन छोकरन जे सीनन में छातन में पिस्तानन में खीर अचे वियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह हलिया त मां न ॾेखारिया त मांखे गोली हण न त मां सभु मारींदोसां सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां बि त ईअं था चऊं न जेॾी महिल जो मदीने जा साईं पाण वॾा थिया असाबन के फरमायूं तो वो लित नसीफन वो लित मकतू सुरतन वो लित मखूनन मां अमर जे पेट में जाओ हम त पाक कोई साफ जाओ हुसैन सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां अमर जे पेट में जाओ हुस त मुंहिंजो दुन नारो वढियल हो घटियल हो मां जाओ हुयुस त मुंहिंजी सुन्नत तोहर थियल हो उघड़ जे मथां कपड़ो ढकियल हो सुभान अल्लाह बई हथ मथे करे चो अरे असां बि तव्हां खे उहे था ॻाल्हियूं ॿुधायो जेके मुहम्मद अरबी पाण ॿुधायूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहो मीलाद ज़ालिमा ॿिया छा आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अञा हिकड़ी ॻाल्हि ॿुधो मदीने वारे साईं अञा पंहिंजो मीलाद पढ़ियो उहो ॿुधो सुभान अल्लाह हसन हुसैन जो नानो तो फरमाइदा अन अव्वलुन नास खुरूजन इज़ा बअसू व अन काइदुहुम इज़ा वफदू व अन खतीबुहुम इज़ा अंसुदू व अन शफीउहुम इज़ा उहबिसू व अन मुबश्शिरुहुम इज़ा यअसू अल करामत वल मफातीह यौम ज़िम्बियदी वल लिवाउल हम्द यौम ज़िम्बियदी आदम व मन सिवाह तहत लिवाई लैस अहदुन मिनल खलाइक अन यकूम ज़ालिकल मकाम अल जन्नत हरामुन अलल अंबिया हत्ता अदखलहा व हुर्मत अलल उमम हत्ता तदखलहा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी चवाएं सुना जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाँ मुझे नींद न तो वसे न न मुझे रहमत शुक्र दियो असा के कम करण दिनई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह न त आसरो घट हो हाने ये 10 हदीसूं मां पढ़ियूं तमाम हिक सां हाने उन्हनि जो तर्जुमो ॿुधो नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा फरमान तम्मा सब खां पहिरियों रोजे शरीफ का बाहर तशरीफ फरमा थी तुसे जॾहिं माण्हू उथारिया वेंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं मां उन्हनि जो काइद हूंदुसि जॾहिं उहे अल्लाह जे बारगाह में हाज़िर थींदा ऐं मां उन्हनि जो ख़तीब हूंदुसि जॾहिं उहे सभु ख़ामोश हूंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह कंहिंखे ताक़त न आहे जो को रब सां ॻाल्हाए सघे न मुजास आदम खां वठी ईसा ताईं है सुभान अल्लाह खुदा जे ज़ात जो कसम आहे
पानदा फरमान पिया तव अन खतीबुहुम इज़न सुतू सुभान अल्लाह मां उन्हनि जो खतीब हूंदुसि जॾहिं उहे सभु ख़ामोश हूंदा ऐं मां उन्हनि जो शफ़ी हूंदुसि जॾहिं उहे कैदी हूंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये मुल्ला कम न ईंदई पंहिंजे नबीअ जे कौल खे मञे त क़यामत जे ॾियारे जे कैदनि जा ज़ंजीर टोड़ाईंदो त हसन हुसैन जो नालो टोड़ाईंदो नारे तकबीर नारे रिसालत नारे ताकीद नारे हैदरी व अन शफीउहुम इज़ा उहबिसू मां उन्हनि जो शफी हूंदुसि जॾहिं उहे कैदी हूंदा ऐं मां उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾियण वारो हूंदुसि जॾहिं उहे ना उमेद हूंदा उन्हनि जी उमेद मां मोहम्मद अरबी हूंदुसि सुभान अल्लाह ऐं करामत ऐं इज़त जूं कुंजूं उन ॾींहुं मां मोहम्मद अरबीअ जे हथ में हूंदियूं ऐं लिबाल हमद जो झंडो मुंहिंजे हथ मुबारक में हूंदो उन ॾींहुं आदम अलैहिस्सलाम ऐं उन खां सवाइ जेतिरा बि आहिनि उहे सभु मुंहिंजे झंडे जे हेठां हूंदा ऐं हीअ उहा जाइ आहे जिते मां मोहम्मद खां सवाइ ॿिए खे बीहण जी इजाज़त न हूंदी ऐं ॿियनि नबियनि ते तेसि ताईं जन्नत हराम आहे जेसि ताईं मां मोहम्मद अरबी जन्नत में न वञा ऐं ॿियनि नबियनि जे उम्मतुनि ते तेसि ताईं जन्नत हराम आहे जेसि ताईं मां मोहम्मद अरबीअ जी उम्मत जन्नत में दाख़िल न थिए सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मरहबा 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 सुभान अल्लाह हाणे वरी असाबनि जेको नबीअ जो मिलाद पढ़ियो उहो ॿुधो बस हिकिड़ी रुगो मींहुं वसेव त बि वेझो पर मज़ेदार ॻाल्हि अथव सुभान अल्लाह सुभान अल्लाह अन इब्न अब्बास रदियल्लाहु तआला अन्हुमा अन्नहु कान युहद्दिसु ज़ात यौमिन फी बैतिही वक़ाइअ विलादतिही लिकौमिन फयस्तबशिरून वयहमदून अल्लाह तआला वयुसल्लून अलैहि सलातु वस्सलाम फइज़ा जाअ अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल हल्लत लकुम शफाअती सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा नबी जो सौटरा है सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिक ॾींहुं माण्हुनि जे साम्हूं पंहिंजे घर में सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी साईं जे विलादत बा सआदत जा वाक़िआत बयान फरमाए रहियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ज़रकानी वारे लिखियो त उन्हीअ विलादत बा सआदत जे बयान करण में इहा भी नबीअ जे सौट ॻाल्हि कई हुई कहिड़ी त महबूब जमड़ थी फरमाए त जंहिं वक़्त में मुंहिंजे पुनल पुट जी विलादत पए थी त मुंहिंजे घर में ॾीओ न शमादान न लालटीन न सब जो बल्ब न ट्यूब लाइट न सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूब जी अमर थी चवे त जेॾी महिल मुंहिंजे पुनल पुट जी विलादत थी त मुंहिंजो घर त रोशन थी वियो मके जो दरो दीवार रोशन थी वियो पर मां पंहिंजे पुनल पुट जे नूर जे रोशनाईअ में मके खां 480 मैलनि जे पंध जे शाम जूं चिटियूं मारियूं पई ॾिसां सुभान अल्लाह ॿई हथ मथे करे जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मरहबा 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 मुंहिंजा साईं अकुल हैरान आहे पर हाणे इहो को सिधो सुपर हाईवे रोड तो ठहियल कोन हो मके खां शाम ताईं लायूं चाड़ियूं
जबल वर्ण ट्रेन सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। शाम जूं मारियूं तमां ॾिठियूं पर बसरे जे शहर में वो सुबह जो तो टाइम होयो बाख फुटीअ जो उन्हीअ महिल उठ जत विहारियूं वेठा हा उन्हनि जे मथों पे बार सथियूं कूड़ियूं हे कुलनि ते खणी वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। खुदा जो कसम आ मऊ बजे मर थी चवे तान उठ ते बैठा हा घटने में पर मां महबूब जे नूर जे रोशनाई में उठन जो किथियूं भी दिसा पई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान हाने सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ये हदीस जो तर्जुमो पूरो करण जो अल्लाह कंदो त क़यामत में भी इए रहमत में भिजंदा। आमीन अल्लाहुम्मा आमीन आमीन सुम्मा आमीन। आओ वाक़यात बयान करे रहियो हो फयस्तबशिरून इज़हार मुसरत खुशी करे रहियो हो नबी जो सौट वयहमदून अल्लाह ताला ऐं अल्लाह ताला जो शुक्र करे रहियो हो वॾियूं महिरबानियूं कयई वॾा कुर्ब कयई जो पंहिंजो महबूब असांखे ॾिनुई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वयुसल्लून अलैहि सलातु वस्सलाम ऐं नबी साईं जे मथा दुरूद ओ सलाम मोकिले रहियो हो। खुदा जी कुदरत खबर न पियस त अचानक अचानक मीलाद वारो मालिक मुस्तफा करीम अचे घर में पहुतो से। सुभान अल्लाह हाथ मथे कणी करे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मरहबा। पाण फरमायूं त सौट सुभान अल्लाह पर कसम थी रब जो जंहिं जगह ते महबूब जो मीलाद हलंदो हुजे खुद मदीने वारो अचे पो छा थो समझे। हाणे नबीअ जो सौट मीलाद पढ़ी रहियो हो महबूब जे घर में पहुतसि ऐं हेॾो फिटाई कलम खयो। सुभान अल्लाह हिकिड़ो शेर पढ़ंदुसि मोहम्मद सफर जे सदके में सुभान अल्लाह ॿियो मोहम्मद इब्राहिम जे सदके में टियों जे यार मोहम्मद अनवर जे सदके में चौथो शेर पढ़ंदुसि साईं हाफ़िज़ गुलाम मोहम्मद सिकंदरी जे सदके में पंजो शेर पढ़ंदुसि हाकिम हकड़े जे सदके में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बत ड्रवते ना करायूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेके नबीअ जे मीलाद को भगायो मींहं को उन्हनि खे बत न कराईंदासीं। सुभान अल्लाह अल्लाह खुश कंदव इते ई कुंड पासे में बीह रहो ॿुधो अॻ में भत तव्हांखे खाराईंदासीं। अने इहो थोरो वसंदो वरी इते ई बंदि थी वेंदो। छा थो समझे जो हेॾो नबी साईं जो सौट नबी साईं जे विलादत बासादत जूं ॻाल्हियूं करे रहियो हो ऐं मदीने वारो अचे महिमान थियुसि। सुभान अल्लाह बेटा ये फरमायो त भली आए भला पिरी जानी जिए शाल हे साहु सिर सदको कया मडियूं तो तामाल भले कया भाल तॾहिं दोस्त मूं दर आयो। सुभान अल्लाह भली आए भला पिरी जानी शाल जिए अहिड़ा पैर अंगण ते शल दिहाड़ी दिए अखियुनि ऐं हीअं ॿिन्ही मुरादूं माणियूं। सुभान अल्लाह भली आए भला पिरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह
तुझा थोरा लख हे खरीबाना कख अचे तो उचारिया सुभान अल्लाह सुभान चौथे शहर में तो चवे त मूसारी दे सुपिरी अची जे हे कार त पेरे धरियाए पिंबड़ियूं हथ बिछाया वार साजन सब जमार तुझी गोली थी गुजारिया सुभान अल्लाह बैयत मूसारी दे सुपिरी अची जे ओताक त अंगण आसर बंदिय जे पैर घुमाई पाक त मुझे है मुश्ताक ॾिसी लाहे दुखड़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मूसारी दे सुपिरी अची जे तू हान त करिया रूह खान लहज़े मंझ लतीफ जय सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला मुझो चमन तहां जो बुधण कबूल फरमाए तहां जे मथा पाजो रहमतुन ऐं बरकतुन जो वसकारो फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां जे दिलनि खे मुस्तफ़ा जे इश्क़ ऐं मोहब्बत सां आबाद फरमाए।